करबला जीवा कीती अर्ज़ो समा रोई दिनू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तारीफ़ून अल्लाह चलाए जो को हर शय जो मालिक खालिक है। प्रोग्राम फ़लसफ़ाए शहादत में दिल जी गहराइन सा खुश आमदीद जमात हो जी। तो गुज़िश्ता एपिसोड में असां अर्ज़ कयो थी त मौला हुसैन अलैहिस्सलाम कहिड़े तरीक़े सां मदीनो छॾियो, उनखां बाद मक्को छॾियो ऐं पोइ करबला जी तरफ़ रवाना थिया। अॼु असां बयानु कंदासीं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला अचनि था त कहिड़ा कहिड़ा हालात इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साम्हूं आया ऐं कीअं मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं 2 मुहर्रम ते करबला पहुचनि था, पोइ 9 मुहर्रम ताईं 10 मुहर्रम ताईं सादात जे मथां कहिड़ियूं कहिड़ियूं क़यामतूं बर्पा थियनि थियूं। तारीख़ लिखियो आहे जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम करबला जी ज़मीन ते अचनि था त सभु खां पहिरीं मौला हुसैन अलैहिस्सलाम उन ज़मीन खे ख़रीद कनि था ऐं उन ज़मीन जो नालो जागीर अली अकबर रखनि था। यानी अॼु बि जेका करबला में मौला हुसैन अलैहिस्सलाम जो जिते रोज़ो मुबारक ठहियलु आहे, इहा पूरी ज़मीन मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे अक़ीदतमंदनि जे लाइ, पंहिंजे प्यार करण वारनि जे लाइ ख़रीद करे छॾी ताकी हू अचनि हिते रहनि, इमाम हुसैन खे यादि कनि। केॾो न करीम इमाम हुसैन आहे, लेकिन अफ़सोस उन हुसैन सां मुंहिंजे नाने जी उमत ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला में पहुता आहिनि त हिकु ख़ुतबो बयानु कयो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो त ही उहा ई ज़मीन आहे जंहिं ते मूंखे शहीद कयो वेंदो। अगरि अॼु तव्हां मुंहिंजो साथ छॾणु चाहियो था त तव्हां सभिनी ते हुजत तमामु करियां थो, छो जो हीउ ज़ालिम मूंखे क़त्ल करणु चाहिनि था ऐं आउं हुसैन कॾहिं बि पंहिंजे नाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो इनकार कोन कंदसि। हीअ जान छा, अगरि 1000 जानूं हुजनि हा, 1000 ज़िंदगियूं हुजनि हा, सभु पंहिंजे नाना जे दीन जे मथां क़ुर्बान करे छॾिया हा। तारीख़ लिखियो जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी हुजत तमामु कई त जेकी जेकी मौला हुसैन जा साथी हुआ उहे सभु ज़ारो क़तार रोइण लॻा ऐं मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु करणु लॻा, मौला जॾहिं तव्हां अल्लाह जे दीन जे मथां क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहियो त असीं बि तव्हांजे क़दमनि जे मथां क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहियूं। मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला में पहुता हुआ त ख़याम नहर फ़रात जे क़रीब लॻाया हुआ। तारीख़ लिखियो जी जी वक़्तु गुज़रियो, फ़ौज यज़ीद इहो सम्झो अगरि हुसैन जा अज़ीज़ व क़ारिब साथी पाणी सां गॾु आहिनि त इहो थी कोन थो सघे त असां हिननि खे कमज़ोर करे सघूं, असां हिननि जे मथां फ़तेह हासिल करे सघूं, छो जो जेको हाशमी घरानो हो, मौला अली अलैहिस्सलाम जो घरानो हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरानो हो, इन्हनि जे मर्दनि जी शुजाअत पूरे अरब में मशहूरु हुई। जनाब अब्बास जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, तारीख़ लिखियो जनाब अब्बास जलाल में अची विया ऐं फ़ौज यज़ीद जे साम्हूं अची तलवार सां हिकु लकीर ज़ाहिर कनि था ज़मीन ते ऐं इहो हुकुम नाफ़िज़ कनि था, अगरि कंहिं में हिमत आहे त हिन दायरे जे हिन पासे अचे ऐं इमाम हुसैन जे ख़ैमनि खे हथु लॻाए ॾेखारे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जनाब अब्बास जे क़रीब अचनि था ऐं चवनि था, ऐं अब्बास ही करबला शुजाअत जो इम्तिहान कोन्हे, सब्र जो इम्तिहान आहे। असांजो सब्र अल्लाह ऐं अल्लाह जा फ़रिश्ता ॾिसणु चाहिनि था, अंबिया ॾिसणु चाहिनि था। उन सब्र जे करे ई क़यामत ताईं असांजे नाना जो दीन बाक़ी रहंदो। जनाब अब्बास जो अखियूं नम थियनि थियूं। इमाम हुसैन जनाब अब्बास जो सर चुमनि था ऐं जनाब अब्बास खे हुकुम ॾिनि था, अब्बास हाणे तूं ई पंहिंजे हथनि सां ई ख़याम हितां खां कढ ऐं नहर फ़रात खां थोरो परे इहे ख़याम ॿीहर लॻाइनि। जनाब अब्बास अली अकबर ऐं ॿिया इमाम हुसैन जा साथी ख़याम लॻाइनि था। उनखां बाद ॾींहं क़रीब ईंदा वञनि था। तारीख़ लिखियो त यज़ीद जो हुकुम इहो हो कूफ़े जे हाकिम जे लाइ, पूरी फ़ौज जे लाइ, त जेतिरो थी सघे जल्द इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सर कटे करे मुंहिंजी दरबार जी तरफ़ मोकिलियो, हुनजे मस्तूरात खे क़ैद करे मुंहिंजी तरफ़ मोकिलियो, ताकी हिकु त हिननि जे मर्दनि जी जेकी शुजाअत आहे पूरो अरब ॾिसी वठंदो त यज़ीद वटि केतिरी ताक़त आहे त बनी हाशिम जे मर्दनि खे कहिड़े तरीक़े सां क़त्ल कराए छॾी। ऐं ॿियो इन्हनि जो मस्तूरात जो पर्दो पूरे अरब में मशहूरु आहे। जॾहिं आउं क़ैद करे आले रसूल खे बाज़ारुनि मां फराईंदसि त हीअ ॿिन्ही तरह सां रुसवा थी वेंदा। तारीख़ लिखियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पाणी 7 मुहर्रम खां बंदि कयो वियो
टी ॾींहं मौला हुसैन अलैहिस्सलाम जे ख़याम में न खाइण जे लाइ कुझु हो न पीअण जे लाइ कुझु हो। 9 मुहर्रम ते जंग जो ऐलान करे छॾियो। मौला हुसैन अलैहिस्सलाम जनाब अब्बास खे चवनि था, ऐं अब्बास वञ फ़ौज यज़ीद तां, उन्हनि खे चओ त हिकु राति आउं पंहिंजे अल्लाह जी इबादत करणु चाहियां थो। जनाब अब्बास फ़ौज यज़ीद जे साम्हूं इमाम हुसैन जो पैगाम बयानु कनि था त इमाम हुसैन जी इहा ख़्वाहिश आहे त अॼु जी राति आउं अल्लाह जी इबादत करियां 10 मुहर्रम ते। अगरि तव्हां असांखे शहीद करणु चाहियो था त भले इस्लाम जी बका जे लाइ असांखे शहीद करे छॾिजो। बिलाख़िर घणे सोच वीचार खां बाद सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया त इमाम हुसैन खे 10 मुहर्रम ते असां शहीद कंदासीं। चारों तरफ़ हज़ारनि जी फ़ौज ऐं विच में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे ॿारनि सां, बचनि सां, भेणुनि सां, ख़ानदान जे चंद माण्हुनि सां करबला जी ज़मीन ते मौजूदु आहिनि। तारीख़ लिखियो 10 मुहर्रम जी राति हर को शहीद अल्लाह जी इबादत में मसरूफ़ आहे। एतिरी में मौला हुसैन ॿिए दफ़ा सभिनी सिपाहियुनि खे घुराए थो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ैमे में विहारे अब्बास खे हुकुम ॾिए थो, ऐं अब्बास अॼु चिराग बंदि करे छॾ। जनाब अब्बास चिराग विसाए छॾीनि था। मौला हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था, ऐं मुंहिंजा साथियो, आउं नाज़ करियां थो इन ॻाल्हि ते त जहिड़ा मूंखे साथी मिलिया अहिड़ा साथी मुंहिंजे भाउ हसन खे बि न मिलिया, अहिड़ा साथी मुंहिंजे बाबा अली खे बि न मिलिया। आउं तव्हांजी वफ़ा मां ख़ुशि आहियां ऐं रोज़े महशर तव्हांजी जन्नत जो ज़ामिन आहियां। आउं हुसैन इहो चाहियां थो त पंहिंजे पंहिंजे ॻोठ वापसि हली वञो, छो जो कल्ह आउं हुसैन अल्लाह जे दीन जे लाइ क़ुर्बान कयो वेंदुसि। अगरि तव्हां इन जे लाइ मुंहिंजो साथ ॾियो था त हुसैन जो साथ छॾींदासीं ऐं शायदि असांखे जन्नत न मिले, त आउं तव्हां सां वादो करियां थो त जेसि ताईं तव्हां जन्नत में न वेंदा आउं हुसैन बि जन्नत में दाख़िल न थींदुसि। कुझु देरि गुज़री, मौला हुसैन वरी जनाब अब्बास खे चवनि था, अब्बास हाणे ॾियो ॿी दफ़ा ॿार। जॾहिं चिराग ॿारियो वियो त मौला हुसैन ॾिसनि सभु सिपाही तलवार नियाम मां कढी पंहिंजी गर्दन ते रखी वेठा आहिनि ऐं चवनि था, ऐं हुसैन सुबुह जो जॾहिं तव्हांखे क़त्ल करण जे लाइ सिपाही ईंदा त सभ खां पहिरीं असां तव्हांजे क़दमनि तां क़ुर्बान थींदासीं। असांखे जन्नत जी ख़्वाहिश न आहे, लेकिन जॾहिं असां मरंदासीं ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी असां खां पुछंदी त मुंहिंजे बचे खे तव्हां एतिरनि ज़ालिमनि में अकेलो ई छॾे आया, त असीं तव्हांजी वालदा खे छा चवंदासीं? ऐं हुसैन असांजो जानू, असांजा बच्चा, असांजो सभु कुझु तव्हांजे क़दमनि तां क़ुर्बान। मौला हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था, वञो पंहिंजे ख़याम में ऐं अल्लाह जी इबादत करियो। सभु पंहिंजे पंहिंजे ख़ैमनि में अल्लाह जी इबादत कनि था ऐं जॾहिं 10 मुहर्रम जो सूरज तुलू थियो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम अली अकबर खे चयो, ऐं मुंहिंजा बचड़ा अज़ान ॾे। अली अकबर अज़ान ॾिनी। तारीख़ लिखियो, नमाज़ फ़जर में ई फ़ौजी यज़ीद इमाम हुसैन जे साथियुनि जे मथां हमलो करे छॾियो। कई मौला जा अज़ीज़ वक़ारिब साथी नमाज जी हालत में ही शहीद थी विया। बिलाख़िर फ़जर खां बाद जंग शुरू थी। हिकु तरफ़ 3 ॾींहंनि जा बुखिया प्यासा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा, ऐं ॿिए तरफ़ दुनिया जी दौलत, लालच ऐं कुदरत जा तलबगार नवासाए रसूल खे क़त्ल करण जे लाइ तयारु वेठा आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सभ खां पहिरीं अली अकबर खे चयो, अली अकबर वञ मैदान में। तारीख़ लिखियो, जेके जेके उते मौला हुसैन जा साथी हुआ उहे सभु लरज़िजी विया त ऐं नवासाए रसूल असां कीअं बर्दाश्त करे सघूं, असांजे अखियुनि जे साम्हूं शबीह रसूल शहीद थी। पहिरीं असांखे इजाज़त ॾियो त असां पंहिंजे जान जा नज़राना तव्हांजे क़दमनि तां क़ुर्बान करियूं। एतिरे में हू जेको हुर इब्न रिहाई मौला हुसैन जो रस्तो रोकण वारो, जे सभ खां पहिरीं मौला हुसैन जो रस्तो रोकियो हो, उहो 9 मुहर्रम खां ई ज़ारो कतार रोइण लॻो, पशेमान थियण लॻो त मूं बीबी सैयदा फ़ातिमा ज़हरा सलाम अलैहा जे बचे जो रस्तो रोकियो आहे। रोज़े महशर ऐं रसूलुल्लाह खे छा मुंहुं ॾेखारींदुसि? उहो पंहिंजो अखियूं बंदि करे 10 मुहर्रम जे ॾींहुं पंहिंजे पुट खे चए थो त मूंखे मौला हुसैन जी ख़िदमत में वठी हलो। मौला हुसैन जी ख़िदमत में अचण सां क़दमनि जो बोसा वठे थो ऐं चवे थो, ऐं हुसैन मूंखां वॾी ग़लती थी, मूं तव्हांजो रस्तो रोकियो। अॼु आउं फ़ौजी यज़ीद खे छॾे करे तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां। मौला हुसैन अलैहिस्सलाम जे अखियुनि तां पटी खोली सीने सां लॻायो ऐं चयो वियो, आउं हुसैन तोखे माफ़ थो करियां ऐं तोसां इहो वादो थो करियां त मुंहिंजे मञण वारा क़यामत ताईं तो ते सलाम मोकिलींदा। जनाब हुर चयो,
आऊं ऐं मुंहिंजी औलाद तव्हांजे क़दमनि तां क़ुर्बान थियण था चाहियूं। इजाज़त वठी मैदान में अचनि था, कई लश्कर खे फिनार कनि था, बिलाख़िर शहादत जो जाम पीअनि था। उनखां बाद रफ़्ता रफ़्ता इमाम हुसैन जा साथी बनी हाशिम जा जवान शहीद थींदा वञनि था। एतिरी में ख़याम में जेके ॿारड़ा हुआ उहे बार बार बीबी सकीना खे चवनि था, ऐं असांजी शहज़ादी जंहिंजो अब्बास जहिड़ो चाचो हुजे उहे कीअं त प्यासा रही सघनि, तूं पंहिंजे चाचे खे चओ असांजे लाइ पाणी खणी अचे। बीबी सकीना जनाब अब्बास खे घुराइनि थियूं ऐं अर्ज़ु कनि थियूं, ऐं चाचा ख़याम में सभु ॿार प्यासा आहिनि, मुंहिंजे 6 महीननि जो वली असग़र प्यासो आहे, असांजे लाइ थोरो पाणी खणी अचो। जनाब अब्बास इमाम हुसैन जी ख़िदमत में अचनि था ऐं रोई करे अर्ज़ु कनि था, ऐं मुंहिंजा आका हुसैन मूंखे इजाज़त ॾियो, ऐं ॿारनि जे लाइ पाणी खणी अचां। 3 ॾींहंनि खां ॿार बेहद प्यासा आहिनि। अब्बास अगरि इजाज़त वठणी आहे त वञ बीबी ज़ैनब जी ख़िदमत में हाज़िर थी, ऐं बीबी ज़ैनब अगरि तोखे इजाज़त ॾिए थी त सम्झंदा मूं बि तोखे इजाज़त ॾेई छॾी। जनाब अब्बास बीबी ज़ैनब जी ख़ैमे में अचनि था ऐं अर्ज़ु कनि था, ऐं मुंहिंजी आकाज़ादी मूंखे इजाज़त ॾियो त आउं नहर फ़रात तां ॿारनि जे लाइ पाणी भरे अचां। बीबी ज़ैनब रोई करे फ़रमाइनि थियूं, ऐं अब्बास अॼु ॾींहं जे लाइ मुंहिंजे बाबा मूंखे पहिरीं ॿुधाए छॾियो हो त ज़ैनब तो ते अहिड़ो वक़्तु ईंदो तोखे कूफ़े में क़ैद करे वठी ईंदा ऐं शाम जी तरफ़ असी में क़ैद करे वठी वेंदा, तोखे पत्थर हणंदा, तोखे बाग़ी चवंदा। ऐं बार बार बाबा खे चवंदी हुअसि त बाबा जंहिंजा अहिड़ा भाउ हुजनि ऐं जंहिंजो अब्बास जहिड़ो भाउ हुजे उनखे केरु कीअं थो क़ैद करे सघे। ऐं अब्बास अॼु तो इजाज़त वठी बाबा जी वसियत खे मुंहिंजे साम्हूं आणे छॾियो। हाणे मूंखे यकीन थी वियो आहे त आउं क़ैद बि थींदसि, कूफ़ा ऐं शाम जे बाज़ारुनि में बि वेंदसि। बिलाख़िर बीबी ज़ैनब जनाब अब्बास खे इजाज़त ॾिनी। जनाब अब्बास मैदान में शींहं जी तरह वञनि था ऐं फ़ौजी यज़ीद खे चीरे करे नहर फ़रात ते वञी पहुचनि था। पाणी भरण जे लाइ जॾहिं मश्क खे अंदरि विझनि था त जनाब अब्बास जे हथनि खे पाणी लॻे थो। जनाब अब्बास पंहिंजे हथनि खे ॾिठो ऐं इहो चयो, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे हथनि खे हुसैन जे ॿारनि खां पहिरीं पाणी लॻो आहे। हाणे जॾहिं आउं हुसैन सां मिलां त मुंहिंजा इहे हथ मुंहिंजा इहे बाज़ू मूंसां गॾु न हुजनि। जनाब अब्बास मश्क भरींदा वञनि था। एतिरे में ॾिसनि जनाब अब्बास जो घोड़ो बि जनाब अब्बास खे ॾिसी रहियो आहे। जनाब अब्बास चयो, ऐं मुंहिंजा घोड़ा तूं बि 3 ॾींहंनि खां प्यासो आहीं, तूं बि पाणी पी। जनाब अब्बास जे घोड़े पंहिंजी ज़बान में चयो, ऐं मुंहिंजा आका आउं तव्हांजो ग़ुलाम आहियां, तव्हां जॾहिं पाणी कोन था पीओ तव्हां खां पहिरीं पाणी आउं कीअं पीआं, पहिरीं तव्हां पाणी पीओ उन खां बाद आउं पाणी पींदसि। जनाब अब्बास रोई करे फ़रमाइनि था, ऐं घोड़ा जॾहिं तूं पंहिंजे आका खां बग़ैर पाणी नथो पी सघीं त मुंहिंजो आका हुसैन प्यासो आहे, मुंहिंजा बच्चा प्यासा आहिनि, आउं उन्हनि खां पहिरीं पाणी कीअं थो पी सघां। बिलाख़िर मश्क भरे जनाब अब्बास कुल्हे ते सवार कनि था, हिकु हथ में अलम खे सवार कनि था ऐं घोड़े ते चढ़ी ख़याम जी तरफ़ वधणु चाहिनि था। उते जेका फ़ौजी यज़ीद जनाब अब्बास खे ॾिसी रही हुई उहे सभु मिली करे इहो सोचनि था त अगरि पाणी ख़याम में हुसैन ताईं पहुतो त इन्हनि खे शहीद करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो, कुझु बि थी वञे पाणी ख़ैमनि ताईं न पहुचे। बसि हज़ारनि जी फ़ौज जनाब अब्बास ते हमिलो करे छॾियो। हिकु ज़ालिम की वण जे पोयां लिकी करे जनाब अब्बास जे हिकु बाज़ू ते वार कनि था। जनाब अब्बास जो हिकु बाज़ू शहीद थी वञे थो। जनाब अब्बास मश्की अलम ॿिए बाज़ू में खणनि था ऐं ख़ैमनि जी तरफ़ रवानो थियनि था। एतिरे में ॿिए ज़ालिम जनाब अब्बास जे ॿिए बाज़ू ते वार करे छॾियो। जॾहिं 2 बाज़ू कलम थी विया, जनाब अब्बास मश्क खे पंहिंजे मुंहं में संभाले तेज़ तेज़ ख़ैमनि जी तरफ़ वधनि था। एतिरे में तीरनि जी बारिश थी वई। कई तीर जनाब अब्बास जे चहिरे खे लॻनि था। हिकु तीर जनाब अब्बास जी अखि में लॻे थो। बिलाख़िर जनाब अब्बास तेज़ तेज़ ख़ैमनि जी तरफ़ वधंदा वञनि था। एतिरे में ज़ालिमनि चयो, मश्क जो निशानो वठो। बसि ज़ालिमनि मश्क जो निशानो करे मश्क खे तीर हणनि था। बसि जीअं मश्क खे तीर लॻा ऐं पाणी वहणु लॻो, जनाब अब्बास वहंदड़ पाणी खे ॾिसी करे ख़ैमनि जी तरफ़ मुंहुं कनि था ऐं बीबी सकीना सां मुख़ातिब थी अर्ज़ु कनि था, ऐं मुंहिंजी आकाज़ादी मूंखे माफ़ु कजो, मूं कोशिशि त ॾाढी कई लेकिन आउं पाणी तव्हांजी ख़िदमत में पहुचाए कोन सघियसि। जनाब अब्बास जीअं घोड़े जी ज़ीन तां ज़मीन ते अचनि था, फ़ौजी यज़ीद
हिक ही लश्कर जी सूरत में जनाब अब्बास ते हमलो कनि थियूं। जनाब अब्बास जी लाश खे पामाल करे छॾनि थियूं। मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं परे खां इहो मंज़र ॾिठो त फ़ौज खे चीरींदे जनाब अब्बास जी तरफ़ अचनि था। ॾिसनि था हिकु बाज़ू ज़मीन ते पियो आहे। मौला हुसैन जनाब अब्बास जो बाज़ू खणी सीने सां लॻाइनि था। थोरो अॻियां अचनि था। जनाब अब्बास जो ॿियो बाज़ू खणनि था, सीने सां लॻाए करे अॻिते अचनि था। मौला हुसैन जनाब अब्बास खे पंहिंजे गोॾे ते सुम्हारनि था ऐं हसरत जी निगाह सां ॾिसनि था। एतिरे में जनाब अब्बास चवनि था, ऐं मुंहिंजा आका, पोइ ज़िंदगी भर तव्हांखे का तकलीफ़ कोन्हे। अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियां थो। मौला हुसैन चयो, ऐं मुंहिंजा भाउ, घुर छा खपे तोखे? जनाब अब्बास चयो, ऐं मुंहिंजा आका, मुंहिंजी वालदा मूंखे चयो त जॾहिं आउं पैदा थियो हुउसि त सभ खां पहिरीं तव्हां मूंखे पंहिंजी गोद में खयो हो। पोइ सभ खां पहिरीं तव्हांजी ज़ियारत कई हुई। अॼु मुंहिंजो वक़्तु आख़िर आहे। आउं चाहियां थो त अॼु आउं तव्हांजी ज़ियारत करियां, लेकिन एतिरो मजबूर थी वियो आहियां। हिकु अखि में रत भरियल आहे त ॿी अखि में तीर लॻल आहे। अगरि तव्हां मुंहिंजी हिकु अखि तां रत खे थोरो हटाईंदा त आउं तव्हांजे चेहरे मुबारक जी ज़ियारत कंदुसि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे अब्बास जनाब अब्बास जी अखि तां रत साफ़ कनि था। जनाब अब्बास इमाम हुसैन जी ज़ियारत कनि था। एतिरे में मौला हुसैन फरमाइनि था, ऐं अब्बास, अॼु आउं बि तोखां कुझु घुरणु चाहियां थो। जनाब अब्बास अर्ज़ु कनि था, ऐं मुंहिंजा आका, हुकुम करियो। मौला हुसैन फरमाइनि था, अब्बास, पूरी ज़िंदगी तूं मूंखे आका चवंदो आहीं, कॾहिं इमाम चवंदो आहीं। आउं तुंहिंजो भाउ आहियां। अॼु आउं चाहियां थो तूं मूंखे पंहिंजो भाउ सॾु। जीअं मौला हुसैन जनाब अब्बास खे ईअं चवनि था, जनाब अब्बास पंहिंजो सर मौला हुसैन जे ज़ाननि तां ज़मीन ते खणी अचनि था ऐं मदीने जी तरफ़ मुंहुं करे ज़ारो कतार रोई चवनि था, ऐं मुंहिंजी माउ, मूंखे माफ़ु कजां। तुंहिंजी इहा परवरिश हुई त आउं कॾहिं पंहिंजी आकाज़ादी बीबी फ़ातिमा ज़हरा जे बचे खे भाउ न सॼां, हमेशह उनखे पंहिंजो आका सम्झां। अॼु उहो ई मुंहिंजो आका, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो इमाम मूंखे चए थो त उनखे भाउ सॼां ऐं मुंहिंजी माउ, मूंखे माफ़ु कजां। बसि जनाब अब्बास ही चवंदे चवंदे हिन दारुल फ़ना खां दारुल बक़ा जी तरफ़ कूच करे वञनि था। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे असां मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ऐं 10 मुहर्रम जे ॿियनि वाक़िअनि ते रोशनी विझंदासीं। जेसिताईं पंहिंजे मेज़बान महिरबानी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह तव्हांखे आबाद रखे। करबला जीवा कीती अर्ज़ो समा रोई दिनू